अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब ठीक ठाक मज़े में हूंदो। असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस करिया थी त स्पीड ऑफ साउंड के हवाले सां जेके फैक्टर्स हुंदा आहिनि उन्हनि ते इहो डिस्कस कयोसीं त स्पीड ऑफ साउंड यानी आवाज़ जी जेकी रफ़्तार आहे उहा डिपेंड कंदी आहे कुझु फैक्टर्स ते, जीअं जंहिंमें असां ह्यूमिडिटी पढ़ियोसीं, जंहिंमें असां डेंसिटी पढ़ियोसीं, जंहिंमें असां प्रेशर ऐं टेम्परेचर जो कॉन्सेप्ट पढ़ियोसीं। उन खां अलावा असां इन ई स्पीड ऑफ साउंड जे हवाले सां जेको न्यूमेरिकल फार्मूले जे बेसिस ते कया हुआसीं। ठीकु आहे, हाणे असां हींअर डिस्कस करे था वठूं जेको असांजो अॻियों टॉपिक आहे म्यूज़िकल साउंड जे हवाले सां उन्हनि जूं ख़ुसूसियतूं, उन जूं प्रॉपर्टीज़, उन जूं ख़ासियतूं यानी कि कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड। असां यानी कि जेको टॉपिक था करे वठूं उहो असांजो आहे कैरेक्टरिस्टिक्स ऑफ म्यूज़िकल साउंड। हाणे जेको साउंड हूंदो आहे उहो एक्चुअली ॿिनि कैटेगरीज़ में विरहायल आहे। साउंड असांजो यानी कि ॿिनि कैटेगरीज़ में विरहायल हूंदो आहे। अच्छा, हिकिड़ो असां जेके चवंदा आहियूं म्यूज़िकल साउंड, ठीकु आहे, यानी प्लीज़ेंट साउंड, ईअं खणी चऊं वणंदड़ आवाज़, ऐं ॿियो हूंदो आहे अनप्लीज़ेंट साउंड जंहिंखे असां चवंदा आहियूं नॉइज़ साउंड, जंहिंखे असां छा चवंदा आहियूं नॉइज़ साउंड हूंदो आहे। म्यूज़िकल साउंड यानी प्लीज़ेंट साउंड ऐं ॿियो हूंदो आहे अनप्लीज़ेंट यानी नॉइज़ साउंड जेको डिस्टर्ब करे असांजे यानी कि ह्यूमन कॉन्शियसनेस खे। ठीकु आहे, हाणे म्यूज़िकल साउंड जे हवाले सां कीअं ॻाल्हि कजे त जॾहिं बि वाइब्रेशन थिए ऐं वाइब्रेशन उहा कीअं थिए रेगुलर अंदाज़ सां थिए, रेगुलर अंदाज़ सां थिए या आर्डर सां थिए। जीअं जेके बि म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि उन्हनि में जेका बि वाइब्रेशन कराइबी आहे आवाज़ सुहिणो वणंदड़ पैदा कराइण जे लाइ उहा रेगुलर ऐं आर्डर में कराइबी आहे। त जेके बि ऑल द म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि, ऑल द म्यूज़िकल जेके बि इंस्ट्रूमेंट्स हूंदा आहिनि उन्हनि में जेका आवाज़ पैदा थींदो आहे उहो छा आहे यानी कि असांजो म्यूज़िकल साउंड हूंदो आहे। हाणे अनप्लीज़ेंट साउंड कीअं थींदो आहे जॾहिं तव्हां वाइब्रेशन करायो, वाइब्रेशन छा करायो यानी कि इरेग्युलर तरीक़े सां थिए, इरेग्युलर तरीक़े सां थिए मिसाल, ठीकु आहे, या डिसऑर्डर जे हिसाब सां थिए त इन्हे में जेके आवाज़ पैदा थींदो आहे इहो नॉइज़ हूंदो, अनप्लीज़ेंट हूंदो, अणवणंदड़ हूंदो। इन सेंस में मिसाल ॻाल्हि जीअं एग्ज़ाम्पल करे वठूं, जीअं कंहिं बि मशीनरी जेके हूंदियूं आहिनि उन वक़्तु जॾहिं डोर्स वग़ैरह या उन्हनि जी वाइब्रेशन थींदी आहे, फैक्ट्रीअ में जेके मशीन हलंदियूं आहिनि उन्हनि जो आवाज़ जेको थींदो आहे इहो असांजो छा थींदो आहे डिस्टर्ब कंदड़ हूंदो आहे। जीअं ट्रैफिक साउंड हुजे इन में बि असां चवंदासीं त इहो बि असांखे डिस्टर्ब कंदो आहे, इन में इरेगुलर ऐं डिसऑर्डर में वाइब्रेशन थींदी आहे, इहो बि असांखे वणंदो थोरी आहे। ठीकु आहे, इन सेंस में असां चवंदासीं कुझु अहिड़ा एनिमल्स बि हूंदा आहिनि उन्हनि जो बि आवाज़ असांखे कोन वणंदो आहे त उन्हनि जी बि जेका वाइब्रेशन हूंदी आहे इन बेसिस ते असां यानी कि चवंदासीं त उहो आवाज़ असांजे छा हूंदो आहे नॉइज़ हूंदो आहे, अनप्लीज़ेंट हूंदो आहे। इहो डिपेंड थो करे असांजे ॿुधण जी सलाहियत थिए त असांजी जेकी इंटेंसिटी हूंदी आहे ह्यूमन जे हवाले सां, ह्यूमन कॉन्शियस या ह्यूमन सेंसेशन जे हवाले सां ऑडिटरी जेको सेंसेशन हूंदो आहे, ॿुधण जी सलाहियत जो जेको दारोमदार हूंदो आहे उहो इंटेंसिटी हिकिड़ी रेंज हूंदी आहे। इन बेसिस ते असां यानी कि ॻाल्हि कंदासीं अॻिते हली त हाणे इन्हनि कैरेक्टरिस्टिक्स जे हवाले सां ॻाल्हि कयूं त कहिड़ियूं कैरेक्टर्स यानी कहिड़ियूं ख़ासियतूं हूंदियूं आहिनि जंहिंमें असांजी इंटेंसिटी अची वेंदी आहे, यानी असांजी जंहिंमें असां लाउडनेस जी स्टडी कंदासीं ऐं उन खां अलावा पिच यानी फ्रीक्वेंसी जे हवाले सां डिस्कस थींदी ऐं यानी क्वालिटी ऐं टिम्बर जे हवाले सां। त अचो पहिरियां असां डिस्कस करे था वठूं कंहिं हवाले सां लाउडनेस जे हवाले सां। जी अचो त हाणे असां लाउडनेस जे हवाले सां ऐं इंटेंसिटी जे हवाले सां डिस्कस करे वठूं। पहिरियां इंटेंसिटी जे हवाले सां थोरो डिस्कशन थी वञे। इंटेंसिटी छा हूंदी आहे, शिद्दत जंहिंखे चऊं सिंधीअ में, त इहा एनर्जी पर सेकंड जे बुनियाद ते थ्रू कंहिं बि मीडियम कंहिं सरफेस कंहिं जगह वटां गुज़रे थ्रू यूनिट एरिया चइबो आहे। थ्रू यूनिट एरिया गुज़रे ऐं कीअं गुज़रंदी आहे परपेंडिकुलर टू द
perpendicular to the propagation of sound waves। त असां हिते साउंड वेव्स जी डिस्कशन पे था कयूं, त इन जे करे असां ईअं चवंदासीं त ही साउंड वेव्स जे हवाले सां इंटेंसिटी। अगेन ॿुधो, इंटेंसिटी यानी कि अहिड़ी हिकु क्वांटिटी आहे जॾहिं बि आवाज़ जेके हूंदा आहिनि उहो एनर्जी जो हिकिड़ो फॉर्म आहे। उहा आवाज़ कीअं गुज़रनि, वेव्स आवाज़ जा गुज़रनि कंहिं बि एरिया मां एनर्जी, लेकिन टाइम जे मुताबिक़, परपेंडिकुलर टू द प्रोपगेशन ऑफ वेव्स जे मुताबिक़। त जीअं मिसाल ॻाल्हि असां इन खे अञा वधीक सम्झूं त आवाज़ जी शिद्दत कीअं हूंदी आहे। मिसाल समुंड जूं लहरूं था एग्ज़ाम्पल में वठूं, ठीकु आहे। जेकॾहिं उहे समुंड जूं लहरूं असांजो केॾी महिल हीअं वेव करे ठाहे अची अचनि, केॾी महिल हेॾी वेव करे था ठाहे अचनि ऐं केॾी महिल हेतिरी वेव करे थी ठाहे अचनि। हाणे असां चवंदासीं त कंहिं में शिद्दत वधीक हूंदी, त चवंदासीं जंहिंजो एम्पलीट्यूड वधीक हूंदो। छा हूंदो? एम्पलीट्यूड। त इन सेंस में असां चवंदासीं त इंटेंसिटी जो जेको रिलेशन हूंदो आहे उहो एम्पलीट्यूड ते डिपेंड कंदो आहे। त असां हिते बि इहो सम्झंदासीं त साउंड वेव्स में जेके पार्टिकल्स तमामु हाई मथे वेंदा त उन्हनि जी शिद्दत वधीक थींदी, जेके लो में पिया वाइब्रेट कंदा उन्हनि जी इंटेंसिटी छा हूंदी? घटि हूंदी। हिकिड़ो इहो सेंस। ॿियो, इंटेंसिटी जेकी डिपेंड त एम्पलीट्यूड ते कंदी आहे। इंटेंसिटी जो डिपेंडेंट असां वरितोसीं त डिपेंड छा ते कंदी आहे? एम्पलीट्यूड ते। छा ते? एम्पलीट्यूड ते। जेतिरो जेको पार्टिकल वाइब्रेट वधीक हाई डिस्प्लेसमेंट में कंदो उन में इंटेंसिटी वधीक हूंदी, लेकिन कंहिंखां इंडिपेंडेंट हूंदी आहे। इंडिपेंडेंट हूंदी आहे ऑडिटरी यानी सेंसेशन खां। ऑडिटरी सेंसेशन खां। व्हाट यू मीन बाय ऑडिटरी सेंसेशन? जेकी असांजे ह्यूमन जे ईयर जी, कन जी सलाहियत हूंदी आहे ॿुधण जे बुनियाद ते, उहा असां ऑडिटरी सेंसेशन यानी ह्यूमन कॉन्शियसनेस, ठीकु आहे, ह्यूमन कॉन्शियसनेस। हाणे ह्यूमन कॉन्शियसनेस मां मतिलबु कीअं वठूं त इंटेंसिटी उन ते डिपेंड न कंदी आहे, इंडिपेंडेंट हूंदी आहे। मिसाल असां कुझु फ्रेंड्स या अमीं कुझु फ्रेंड्स पाण में गॾु हुजो, उते अचानक सां कंहिं गाॾीअ जो सायरन वॼी पवे। हाणे सभई जेके बि आवाज़ ॿुधंदा हिक ई शिद्दत सां ॿुधंदा, ज़हन नशीन करे छॾियो। हालांकि सभिनी जी इंटेंसिटी जो मयार अलॻि अलॻि थी सघे थो, यानी कि सेंसेशन जो मयार, ठीकु आहे, ऑडिटरी सेंसेशन जो मयार अलॻि अलॻि थी सघे थो, लेकिन हिते इंटेंसिटी जी ॻाल्हि कई थी वञे त सभिनी माण्हुनि जे लाइ, सभिनी पर्सन ह्यूमन जे लाइ जेकी इंटेंसिटी जो वैल्यू उन हार्न जो हूंदो, उन सायरन जो हूंदो, उहो छा हूंदो? साॻियो ई हूंदो, सेम हूंदो। त इंटेंसिटी डज़ नॉट डिपेंड अपॉन द ह्यूमन कॉन्शियसनेस, ठीकु आहे। त आवाज़ जे ॿुधण जी सलाहियत सभिनी जी कहिड़ी बि हुजे, लेकिन इंटेंसिटी छा हूंदी? साॻी हूंदी सभिनी जे लाइ, यानी डिफरेंट माण्हूअ जे लाइ डिफरेंट इंटेंसिटी कोन थी सघे। इहा ॻाल्हि ज़हन में रखे छॾियो त इहा इंटेंसिटी हूंदी आहे। इन जो यूनिट छा थींदो आहे? त इन जो फार्मूलो हूंदो आहे एनर्जी पर यूनिट टाइम पर यूनिट एरिया। त ही एनर्जी जूल पर सेकंड पर मीटर स्क्वायर थींदो। असां पढ़ी आहियूं जूल पर सेकंड हूंदो आहे वाट जे बराबर, ठीकु आहे। त वाट पर मीटर स्क्वायर इट इज़ द यूनिट फॉर इंटेंसिटी। त ज़हन नशीन करे छॾियो, इंटेंसिटी यूनिट छा हूंदो आहे? वाट पर मीटर स्क्वायर। इते ई जेकॾहिं तव्हां खां सवाल कयो वञे त जेकॾहिं को आवाज़ आहे फेंट, उन जी इंटेंसिटी केतिरी हूंदी आहे? त इंटेंसिटी फेंट साउंड जे लाइ, फेंट, ठीकु आहे, उन जी इंटेंसिटी हूंदी अथव 10⁻⁻12 छा, यानी कि वाट पर मीटर स्क्वायर। इहो तव्हांखे ज़हन नशीन करणु घुरिजे त जेके असांजो फेंट साउंड, सफ़ा धीमे जेको आवाज़ हूंदो आहे उन जे बुनियाद ते। हाणे को वरी लाउड आवाज़ हूंदो, उन जी पंहिंजी यानी कि शिद्दत हूंदी, इंटेंसिटी हूंदी। त हाणे लाउड ऐं फेंट हजे साउंड जे हवाले सां जेकी कैरेक्टरिस्टिक्स असांजी आहे, यानी ख़ुसूसियत आहे, प्रॉपर्टी आहे आवाज़ जे हवाले सां म्यूज़िकल जे बुनियाद ते, उहा असांजी आहे लाउडनेस। त हाणे असां लाउडनेस जे हवाले सां डिस्कस करे था वठूं, लाउडनेस छा हूंदी आहे। What do you mean by loudness? त लाउडनेस हिकु अहिड़ी
कैरेक्टरिस्टिक्स आहे जंहिंजे ज़रिए असांखे डिस्टिंग्विश थी वेंदो आहे, ख़बर पवंदी आहे, मालूम थींदो आहे, फ़र्क़ु ख़बर पइजी वेंदी आहे कहिड़े आवाज़ जे हवाले सां, फेंट एंड लाउड आवाज़ जे हवाले सां। त फेंट एंड लाउड जे हवाले सां डिस्टिंग्विश थींदो आहे। डिस्टिंग्विश आवाज़ में फ़र्क़ु मालूम थींदो आहे त धीमे आवाज़ कंहिंजो आहे, कीअं आहे, ऐं लाउड माना शिद्दत वारो। ज़हन में रखे छॾिजो जेको असांजो लाउड आवाज़ हूंदो आहे यानी फेंट ऐं लाउड आवाज़, ठीकु आहे, इन में फ़र्क़ु कीअं मालूम थींदो आहे, लाउडनेस जे ज़रिए। हाणे हिते ॻाल्हि इहा वा त कीअं, मिसाल ॻाल्हि जेकॾहिं तव्हां कंहिं क्लासरूम में आहियो ऐं विस्परिंग था कयो, ठीकु आहे, विस्परिंग था कयो, पाण में ॻाल्हायो था ड्यूरिंग लेक्चर जे। हाणे टीचर तव्हांखे ॾिसी थो वठे, टीचर जीअं ई तव्हांजी नज़र पवंदी त हू शाउट कंदो, तेज़ रड़ करे तव्हांखे चुप कराइण जी कोशिशि कंदो। त हाणे जेको टीचर आवाज़ कयो इहो लाउड चई सघूं था, ऐं जेको तव्हां विस्परिंग पिया कयो, पाण में ॻाल्हायो पिया, इहो असांजो फेंट साउंड आहे। त इहा कहिड़ी प्रॉपर्टी आहे जंहिंसां ख़बर पवे त असांजो फेंट साउंड कहिड़ो आहे ऐं लाउड साउंड कहिड़ो आहे, त असां चवंदासीं लाउडनेस जे प्रॉपर्टी सां। हाणे हीअ जेकी लाउडनेस आहे इहा एक्चुअली आहे छा, त इन मां छा ख़बर पवंदी आहे त ज़हन नशीन करे छॾियो, इहो मैग्नीट्यूड ऑफ व्हाट, ऑडिटरी सेंसेशन। ऑडिटरी सेंसेशन जो ही वैल्यू ॿुधाईंदो आहे, माना ही लाउडनेस डिपेंड ऑन ह्यूमन कॉन्शियसनेस। ऑडिटरी सेंसेशन ज़हन में रखो, ॿुधण जी सलाहियत ते डिपेंड कंदो, कन जे हवाले सां, ईयर जे हवाले सां जेका सलाहियत हूंदी जंहिं माण्हूअ जी, उन जे मुताबिक़ लाउडनेस जो वैल्यू हूंदो। माना इन जो मतिलबु आहे त एवरी पर्सन जे हवाले सां हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी छा हूंदी आहे, लाउडनेस हूंदी आहे। माना लाउडनेस डिपेंड थी करे यानी ह्यूमन सेंसेशंस जे हवाले सां, ह्यूमन कॉन्शियसनेस जे हवाले सां, ऑडिटरी सेंसेशन जे हवाले सां, हर कन पंहिंजे मुताबिक़ लाउड आवाज़ ॿुधंदो ऐं फेंट आवाज़ ॿुधंदो। कंहिंखे फेंट आवाज़ ॿुधण ईंदो आहे, कंहिंखे वरी न ॿुधण ईंदो आहे, कंहिंखे आवाज़ तेज़ ॿुधण ईंदो आहे, कंहिंखे वरी तेज़ बि कोन ॿुधण ईंदो आहे। जीअं असां बोड़ा वग़ैरह ईअं खणी चऊं, या ईअं खोड़ सारा एग्जाम्पल आहिनि, कॾहिं कॾहिं असांखे ई ॿुधण न ईंदो आहे, ठीकु आहे, धीमे आवाज़। त इहो छा आहे, ऐं कंहिंखे वरी ॿुधण में अची वेंदो आहे। त इहो जेको आवाज़ जी प्रॉपर्टी ख़ुसूसियत आहे या लाउडनेस आहे, जेका डिपेंड कंदी आहे छा ते, यानी कि ह्यूमन कॉन्शियसनेस ते या ह्यूमन सेंसेशंस ते, ठीकु आहे, ईयर जे हवाले सां, ॿुधण जी सलाहियत जे हवाले सां, लेकिन इंटेंसिटी डिपेंड न पई करे। हाणे इन सेंस में असां चऊं त हाणे लाउडनेस छा ते डिपेंड कंदो आहे, त लाउडनेस ज़हन में रखे छॾिजो त लाउडनेस जेको आहे उन जी डिपेंडेंस जे हवाले सां छाते डिपेंड कंदो आहे, लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम्पलीट्यूड स्क्वायर। ही एम्पलीट्यूड अथव, ज़हन नशीन करे छॾियो, ही एम्पलीट्यूड अथव, एम्पलीट्यूड सां डायरेक्ट प्रोपोर्शनल हूंदो आहे। मिसाल जेकॾहिं हिकिड़ी तव्हां सितार जे हवाले सां, गिटार जे हवाले सां, या जेके म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट हूंदा आहिनि जिन में स्ट्रिंग हूंदी आहे, हाणे उनखे तव्हां यानी कि आहिस्ते प्लग कयो, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं हिनखे तव्हां आहिस्ते प्लग कंदो त हुन में जेका वाइब्रेशन जे बुनियाद ते जेको क्रेस्ट या ट्रफ ठहंदो उहो नंढड़ो ठहंदो, पर जेकॾहिं हुनखे तव्हां तेज़ीअ सां यानी कि वायलेंटली यानी कि तेज़ीअ सां छा कयो, हुन में यानी कि प्लग कयो त हुन में एम्पलीट्यूड वधीक पैदा थींदो। त हाणे ज़हन नशीन करे छॾियो त जेकॾहिं तव्हां कंहिं रस्ते खे तेज़ीअ सां एम्पलीट्यूड वाइब्रेशन था करायो त हुन में लाउडनेस वधीक हूंदी, ऐं जंहिंमें घटि था करायो त हुन में लाउडनेस घटि हूंदी। ॿी असांजी प्रॉपर्टी हूंदी आहे, लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया। माना जेको मीडियम आहे म्यूज़िकल साउंड जे हवाले सां, म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट आहे उनखे तव्हां वाइब्रेट था करायो। हाणे इन इते छा आहे कॉन्सेप्ट, त एरिया जे बुनियाद ते जंहिं बि इंस्ट्रूमेंट जी एरिया बेस वधीक हूंदो उन जी लाउडनेस वधीक हूंदी। मिसाल ॻाल्हि, तव्हां यानी कि ड्रम खणो, वॾो दुहिल खणो, ठीकु आहे, वॾो दुहिल हुजे, ड्रम हुजे, उनखे तव्हां डंडे सां वाइब्रेट कराए आवाज़ पैदा करायो त उनजो आवाज़ लाउड हूंदो एज़ कंपेयर टू जेका ढोलक हूंदी आहे।
ठीकु आहे। म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट जे हवाले सां जेका तव्हां नंढड़ो दोहिल ईअं खणी चऊं त ढोलक जेका हूंदी आहे उनजी एरिया घटि हुजण जे करे आवाज़ में जेका शिदत लाउड आवाज़ थींदो आहे उहो घटि थींदो आहे, माना उहो थोरो फेंट थींदो आहे एज़ कंपेयर टू हुन ड्रम जे हुन वॾे दोहिल जे। ठीकु आहे। इन ई मिसाल ॻाल्हि जेकॾहिं तव्हां स्कूल जे हवाले सां बेल हुजे ऐं उन जे हवाले सां जेकॾहिं एरिया वधीक आहे, ठीकु आहे, हाणे जेकॾहिं स्कूल जे हवाले सां बेल आहे उनजी एरिया बेस वधीक रखबो आहे ऐं जेकॾहिं घर जे हवाले सां जेकॾहिं बेल हुजे त उनजी एरिया घटि हूंदी आहे, इन जे करे आवाज़ छा थींदो आहे, इन सेंस में चवंदासीं त उन में आवाज़ घटि पैदा थींदो। त इन सेंस में असां चवंदासीं त स्कूल बेल ऐं हाउस बेल जे हिसाब सां एरिया जिथे घटि हूंदी उन में लाउडनेस घटि हूंदी ऐं जंहिंमें एरिया वधीक हूंदी उन में लाउडनेस वधीक हूंदी आहे। ठीकु आहे। अञा लाउडनेस इज़ आल्सो इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टेंस ऑफ द स्क्वायर। कीअं? सोर्स जेको हार्न वग़ैरह सायरन वग़ैरह हुजे ऐं जेको ॿुधंदड़ आहे लिसनर आहे, सोर्स टू लिसनर जे हवाले सां ॻाल्हि कजे, सोर्स टू लिसनर जेको ॿुधंदड़ आहे। हाणे जेकॾहिं ॿुधंदड़ सफ़ा परे बीठो आहे त हुन में आवाज़ जी शिदत लाउडनेस घटि हूंदी, पर जेकॾहिं डिस्टेंस छा आहे सफ़ा घटि आहे, वेझो बीठो आहे कंहिं एम्बुलेंस जे कंहिं जेको आहे माना कंहिं गाॾीअ जे हवाले सां जेको सोर्स आहे सायरन आहे हार्न आहे, त इन सेंस में असां चवंदासीं त हिते कॉन्सेप्ट आहे त सोर्स ऐं लिसनर जे विच में जेको डिस्टेंस हूंदो आहे इन ते बि लाउडनेस डिपेंड कंदी आहे। त ही फैक्टर्स हूंदा आहिनि लाउडनेस जा। ठीकु आहे। त लाउडनेस छा में मैयर थींदी आहे? त लाउडनेस ज़हन नशीन करे छॾियो, लाउडनेस असांजी छा में मैयर थींदी आहे? सोन में। सोन इज़ द यूनिट फॉर छा? सोन इज़ द यूनिट फॉर लाउडनेस। पर ज़हन में रखे छॾिजो त हिकिड़े सोन में, इन हिकिड़े सोन में असांजा 40 डेसीबेल हूंदा आहिनि, 40 डेसीबेल। लेकिन 40 डेसीबेल बि किथे? यानी कि असांजा 1000 हर्ट्ज़ ते। ज़हन में रखे छॾिजो 1000 हर्ट्ज़ ते असांजी छा हूंदी आहे? 40 डेसीबेल हूंदी आहे इन सेंस में। लेकिन डेसीबेल वारी यूनिट असांजो इंटेंसिटी लेवल जो हूंदो आहे, इंटेंसिटी लेवल जो। त अॻिते हली असां इंटेंसिटी लेवल खे बि हींअर डिस्कस करे था वठूं, जेसि ताईं नोट करे वठो, स्क्रीन शॉट करे वठो। हाणे अचो त लाउडनेस जे हवाले सां इहो कॉन्सेप्ट पढ़ूं त लाउडनेस खे मैयर कीअं पियो कयो वञे। हाणे लाउडनेस हिकु अहिड़ी क्वांटिटी आहे, प्रॉपर्टी आहे, कैरेक्टरिस्टिक्स आहे जंहिंजे लाइ कंहिं इंस्ट्रूमेंट जी ज़रूरत न पइजी सघे, माना कंहिं इंस्ट्रूमेंट सां असां न पिया मैयर करे सघूं। त उन जे लाइ असां इंटेंसिटी जी मदद वठंदा आहियूं। इंटेंसिटी जे ज़रिए असां छा था करे सघूं? असां यानी लाउडनेस खे मैयर करे सघूं था। हाणे इते कॉन्सेप्ट आयो त हाणे लाउडनेस जो मैग्नीट्यूड कीअं हासिल कयूं। हाणे असांजी जेकी इंटेंसिटी हूंदी आहे, इंटेंसिटीअ जी जेका रेंज हूंदी आहे ह्यूमन जे हवाले सां, उहा तक़रीबन 10⁻12 खां वेंदे 10⁻0 ताईं हूंदी आहे। हाणे 10⁻12 जो जेको फेंट साउंड हूंदो आहे, जीअं मिसाल ॻाल्हि को विस्परिंग करे थो, ठीकु आहे, या मख जो आवाज़ आहे, त अहिड़े तरीक़े सां फेंट जो आवाज़ आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं अञा जेकॾहिं ही वरी असां 10⁻0 जीअं सायरन थियो या हार्न थियो, इन जो इहा रेंज हूंदी आहे। हाणे हितां गाड़ी माना ही पावर्स 10 वारे फैक्टर में असांजो छा पियो थिए? हिन जी रेंज पई अचे इंटेंसिटी जी। त हाणे इंटेंसिटी खे मैयर नाहे करणो, इंटेंसिटी जे ज़रिए लाउडनेस खे मैयर करणो आहे। पोइ जॾहिं लाउडनेस खे मैग्नीट्यूड हासिल कयो पियो वञे त इते कॉन्सेप्ट इहो आयो त हाणे इन जो इंटेंसिटी जो वैल्यू, छो जो इंटेंसिटी जे ज़रिए मैयर करणो आहे न लाउडनेस खे, त इन बेसिस ते हिननि चयो इंटेंसिटी रेंज पावर ऑफ 10 जे हवाले सां फैक्टर में अचे थी। त हाणे लाउडनेस इज नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेंसिटी। इते असांखे अहिड़ो मैथमेटिकली हिकिड़ो पावर फैक्टर जे हवाले सां वठणो पवंदो जंहिंसां रिज़ल्ट असां हासिल करे सघूं सही माना में कैलकुलेशन, ना कि असां सभु पिया यानी कि जोड़ कयूं, एड करे पोइ आख़िर में कयूं। त हिननि चयो त छो न अहिड़े तरीक़े सां को अहिड़ो फैक्टर असां उन सां मल्टीप्लाई कयूं यानी कि इंटेंसिटीअ सां। त इन सेंस में हिननि छा कयो त इते हिकिड़ो लॉ आयो, वेबर फिक्नर लॉ। छा? वेबर फिक्नर लॉ।
इन चयो त लाउडनेस नॉट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेंसिटी बट लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लॉगरिथम ऑफ इंटेंसिटी। लॉगरिथम छो लॉगरिथम जेको हूंदो आहे उहो पावर ऑफ 10 जे हवाले सां फैक्टर्स जे मुताबिक मैग्नीट्यूड असांखे ॾींदो आहे मैथमेटिकली। ठीकु आहे, त इन सेंस में लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लॉगरिथम ऑफ इंटेंसिटी। ठीकु आहे, ज़हन नशीन करे छॾियो, वरी ॿुधी छॾियो त लाउडनेस जे यानी कि लाउडनेस जी जेका मेजरमेंट वठंदासीं, मैग्नीट्यूड हासिल कंदासीं, वो इंटेंसिटी जे ज़रिए। हाणे इंटेंसिटी रेंज छा हूंदी आहे? इंटेंसिटी रेंज 10 पावर -12 खां 10 पावर 0 ताईं हूंदी आहे, माना पावर ऑफ 10 में। त पोइ वेबर फेकनर जे मुताबिक यानी कि कॉन्सेप्ट आयो वेबर फेकनर जे मुताबिक त लाउडनेस खे तव्हां डायरेक्टली मेजर नथा करे सघो इंटेंसिटी सां। लाउडनेस जे लाइ तव्हांखे पावर ऑफ 10 जो हिकिड़ो फैक्टर खपे मैथमेटिकली, त इन जे करे हुन चयो लॉगरिथम अप्लाई कयो। ठीकु आहे, त लाउडनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल लॉगरिथम ऑफ इंटेंसिटी। त हाणे प्रोपोर्शनलिटी हटाए इक्वली साइन ॾे के कांस्टेंट ही प्रोपोर्शनल कांस्टेंट आहे या वेबर कांस्टेंट चई सघो था फैक्टर। ठीकु आहे, त हाणे लॉग साॻो ऐं आय साॻो। हाणे ही जेको लाउडनेस जो मैग्नीट्यूड हासिल कबो इहो असांजो छा चवंदासीं त मैक्सिमम हवाले सां मैक्सिमम रेंज ताईं। केस ताईं? मैक्सिमम रेंज ताईं जेको मैग्नीट्यूड हासिल कबो त L इक्वल टू के लॉग यानी कि I ताईं। हाणे अच्छा, मैक्सिमम जो मतलब आहे जेको गिवन साउंड हुजे, छा हुजे? गिवन साउंड जे मुताबिक जेका रिजल्ट थींदी उन जे मुताबिक थींदो। हाणे जेकॾहिं मिनिमम यानी फेंट साउंड हुजे त पोइ उन जे लाइ निशानी कहिड़ी वठंदासीं? L नॉट इज इक्वल टू द के लॉग I नॉट। त ही जेको असां फार्मूलो यूज़ कंदासीं L नॉट जे बुनियाद ते, माना इनिशियल यानी कि फेंट माना थ्रेशोल्ड जेके चवंदा आहियूं। फेंट घट में घटि यानी मिनिमम जेके असां थ्रेशोल्ड चवंदा आहियूं। थ्रेशोल्ड ज़हन में रखी छॾिजो, थ्रेशोल्ड चवंदा आहियूं जेको मिनिमम हूंदो आहे। ठीकु आहे, मिनिमम हूंदो आहे। इन सेंस में असां यानी कि यूज़ कंदासीं। हाणे हिननि चयो मैक्सिमम खां मिनिमम ताईं इन जो यानी लाउडनेस जो वैल्यू थो थिए। हाणे इन जे इंटेंसिटी में फ़र्क़ु हूंदो। हाणे इन जे करे हिननि चयो त इहा इंटेंसिटी लेवल मेजर करे ॾियो। छा करे ॾियो? इंटेंसिटी लेवल। त इन सेंस में हिननि इंटेंसिटी लेवल खे इंट्रोड्यूस करायो। इंटेंसिटी लेवल खे जंहिंखे डिनोट कयो वेंदो आहे P सां। P फॉर पावर एक्चुअली यानी पावर जे हवाले सां इन शिद्दत जे हवाले सां फ़र्क़ु मालूम करणो आहे। त लाउडनेस जे हवाले सां जेका इंटेंसिटी लेवल हूंदी आहे चवंदासीं त डिफरेंस बिटवीन छा कंहिंजे विच में फ़र्क़ु हुजे? मैक्सिमम लाउडनेस टू मिनिमम लाउडनेस। ठीकु आहे, मैक्सिमम लाउडनेस बिटवीन कंहिंजे विच में यानी कि मिनिमम लाउडनेस जे हवाले सां। ठीकु आहे, मिनिमम लाउडनेस जे हवाले सां। हाणे हिते ॻाल्हि आहे त मिनिमम मैक्सिमम कहिड़ो हूंदो आहे? जेको असांजो गिवन यानी कि फेंट साउंड खां वधीक हुजे, ऐं जेको मिनिमम हूंदो आहे असांजो छा हूंदो आहे? फेंट साउंड जे विच में। माना असां चई सघूं था L मां L नॉट माइनस कयो। ठीकु आहे, हाणे L जो वैल्यू छा आहे? के लॉग I। ठीकु आहे, त हाणे ॾिसो हिते रखो के लॉग I माइनस में L नॉट जो वैल्यू रखो के लॉग I नॉट। हाणे तव्हांखे के हिन में बि कांस्टेंट यानी कि कॉमन कढो त लॉग I माइनस लॉग असांजो छा थी वेंदो? I नॉट थी वेंदो। हाणे जेकॾहिं लॉग I माइनस लॉग I नॉट जे बुनियाद ते तव्हां यानी ही इंटेंसिटी लेवल अथव, ज़हन में रखो ही छा पिया मेयर कयूं? इंटेंसिटी लेवल खे। हाणे लॉग I माइनस लॉग I ही तव्हां पढ़ी आया हो त लॉगरिथम जे बुनियाद ते लॉग A माइनस लॉग B, त हिन खे तव्हां हीअं रखंदा आहियो log A अपॉन B। ठीकु आहे, त हीअ हिकिड़ी प्रॉपर्टी आहे लॉगरिथम जे हवाले सां। ठीकु आहे, हाणे इहा ई जेकॾहिं हिते अप्लाई कयूं त फार्मूलो छा थी वेंदो? फार्मूलो असांजो थी वेंदो यानी कि के असांजो log I अपॉन I नॉट। ठीकु आहे, त ही इंटेंसिटी लेवल जे मेजरमेंट करण जे लाइ जेको फार्मूलो अची वियो उहो असांजो छा अची वियो? log I ओवर log यानी कि log I ओवर I नॉट। I माना इंटेंसिटी उहा मैक्सिमम वारी ऐं I नॉट माना
फेंट या थ्रेशोल्ड वारी इंटेंसिटी। तो इन सेंस में हाँ ही के छा है, के जो वैल्यू फाइंड करने जे ला, के जो वैल्यू फाइंड करने ला ज़हन में रखो के रुगो यानी के असांजो इंटेंसिटी ते डिपेंड न कंदो आ, लाउडनेस जे बुनियाद ते माना इंटेंसिटी लेवल जे यूनिट्स ते भी डिपेंड कंदो आ के जो वैल्यू। ठीक है, हाणे हिनन चयो जेकॾहिं असां हिकड़ी गाल ज़हन में रखो जेकी मैक्सिमम इंटेंसिटी हुंदी आहे, मैक्सिमम इंटेंसिटी हुंदी आहे उहा 10 टाइम्स ग्रेटर हुंदी आहे फेंट साउंड का। ज़हन में रखो मैक्सिमम इंटेंसिटी जेका हुंदी आहे 10 टाइम्स ग्रेटर हुंदी आहे फेंट साउंड का। ज़हन में रखे छो त मैक्सिमम इंटेंसिटी कंहिंखां वधीक हुंदी आहे 10 टाइम्स इंटेंसिटी जेकी हुंदी आहे फेंट या थ्रेशोल्ड वारी खां। हाणे जेकॾहिं 10 टाइम्स आहे त हाणे रखो जेकॾहिं हिते वैल्यू त ही थी वेंदो के log I जो वैल्यू 10 I नॉट रखो, 10 I नॉट ओवर I नॉट। ठीक है, I नॉट में कैंसिल, बाकी जेको जवाब आयो के log 10 जो। ठीक है, के log 10 आयो पी जे हवाले से। हाँ log 10 असांजो खबर थव छाजे बराबर हुंदा, असांजो 1 जे बराबर हुंदो आहे। हाणे ते के जो वैल्यू छा अची वियो, यानी कि असां चई सघूं था त p इज इक्वल टू के, माना के माना मैक्सिमम वैल्यू 1 अची वियो। हाणे हिते जॾहिं 1 वैल्यू थो अचे त हाणे इन इंटेंसिटी लेवल खे मेजर कयो, मेजर कीअं कयो वियो, इंटेंसिटी लेवल के बेल में मेजर कयो वेंदो आहे। बेल इज द यूनिट फॉर इंटेंसिटी लेवल। ज़हन रखी छॾियो, बेल इज द यूनिट फॉर इंटेंसिटी लेवल। जेको टेलीफोन जे इंट्रोड्यूस कराई ही ग्राम बेल, उन इहो इंट्रोड्यूस करायो बेल स्केल। ठीकु आहे, हाणे हिते ॻाल्हि कहिड़ी आहे सम्झण जे लाइ त असां ईअं खणी चऊं, जेकॾहिं तव्हां खां पुछियो वञे त 1 बेल केतिरो हूंदो आहे त तव्हां चवंदो जॾहिं बि जेकी थ्रेशोल्ड या फेंट इंटेंसिटी हुजे उहा घटि हुजे 10 टाइम्स, या मैक्सिमम इंटेंसिटी जो वैल्यू जेको गिवन हुजे उहो असांजो 10 टाइम्स ग्रेटर हुजे कंहिंखां, फेंट खां या थ्रेशोल्ड वारी इंटेंसिटी खां, तॾहिं जेको यानी कि असांजी इंटेंसिटी लेवल थींदी उहा 1 बेल थींदी। वरी ॿुधी छॾियो 1 बेल छा आहे, जॾहिं बि तव्हांजी जेकी ऑडिटरी सेंसेशन जे बुनियाद ते मैक्सिमम तव्हांजी इंटेंसिटी हुजे ऐं उहा मैक्सिमम केतिरी हुजे 10 टाइम्स ग्रेटर देन फेंट आर थ्रेशोल्ड इंटेंसिटी खां, तॾहिं जेको इंटेंसिटी लेवल थींदी उहा 1 बेल थींदी। छा थींदी, 1 बेल। लेकिन हिते छा कॉन्सेप्ट आयो त बेल वॾो यूनिट आहे, लार्जर आहे, जंहिंखे मेजर न पियो करे सघिजे। हाणे जेकॾहिं असां नथा मेजर करे सघूं त पोइ छा कयूं, पोइ हिननि चयो त हाणे बेल के नंढे यूनिट में यानी कि इंट्रोड्यूस करायूं, बेल जे बुनियाद ते इंटेंसिटी लेवल के मेजर करणो आहे। ठीकु आहे, त पोइ हिननि छा कयो, नंढो इन जो यूनिट इंट्रोड्यूस करायो, नंढो यूनिट इन जो इंट्रोड्यूस करायो। हाणे पहिरियां इंटेंसिटी लेवल जो फार्मूलो छा आहे, के log I ओवर I नॉट। ठीकु आहे, ही हिन जो यूनिट आहे, फार्मूलो आहे, ईअं खणी चऊं। ठीकु आहे, हाणे यूनिट त बेल अथसि, बेल तॾहिं थींदो जॾहिं के जो वैल्यू 1 अचेव। ज़हन में रखिजो, के जो वैल्यू 1 ईंदो त पोइ हाणे के जो वैल्यू 10 थी वेंदो त पोइ डेसीबेल थींदो। ज़हन में रखिजो, के जो वैल्यू छा खणूं, यानी कि 10 खणूं। कीअं के जो वैल्यू 10 खणूं, हाणे तव्हांखे ख़बर आहे त के जो वैल्यू 10 खणबो। कीअं 10 खणबो, जेकॾहिं इंटेंसिटी लेवल बेल आहे, माना बेल कॾहिं हूंदो, जॾहिं असांजो छा हूंदो, बेल कॾहिं हूंदो, जॾहिं असांजो छा हूंदो, यानी कि ईअं खणी चऊं त यानी के जो वैल्यू 1 हूंदो। ठीकु आहे, के जो वैल्यू छा हुजे, 1 हुजे। हाणे के जो वैल्यू 10 खपे। 10 कीअं खपे, जॾहिं असांखे मेजर कयो वियो त हिकिड़े बेल में ज़हन में रखो त 10 डेसीबेल हूंदा आहिनि, माना 10 डेसीबेल। साॻियो ई कॉन्सेप्ट आहे त इंटेंसिटीअ खे 10 टाइम्स मेजर कयो, यानी कि इंटेंसिटी लेवल जे बुनियाद ते फेंट साउंड सां, त ईअं ई वॾे यूनिट खे नंढे यूनिट सां 10 टाइम्स यानी कि कंपेयर कयो वियो। त हिकिड़े बेल में घणा डेसीबेल हूंदा आहिनि, 10 डेसीबेल। हाणे अचो, जेकॾहिं के जो वैल्यू 10 रखूं, 10 कीअं रखंदासीं, जॾहिं ॾिसो 1 बेल आहे त 1 के आहे, ऐं जेकॾहिं असां यानी कि डेसीबेल जे बुनियाद ते मेजर कयूं त 10 डेसीबेल थी वेंदो। हाणे जेकॾहिं 10 जे बुनियाद ते वठूं त हिते ॾिसो असांजो छा थींदो, 10 log
ठीक है 10 log असां वठंदासीं छॾियो k जो वैल्यू 10 था खणूं ज़हन में रखो जॾहिं बि k जो वैल्यू 10 खणबो त ज़हन नशीन करे छॾियो i ओवर i नॉट जेकी इंटेंसिटी लेवल आहे या एक्चुअली बेल में न डेसीबेल में मेजर कई वेंदी आहे त ज़हन नशीन करे छॾियो k जो वैल्यू छा खणबो जॾहिं 10 log i ओवर i नॉट जे हिसाब सां जेको वैल्यू तव्हां खणंदो उहो छा में खयो वेंदो आहे डेसीबेल में इंटेंसिटी लेवल जो त हाणे तव्हां सभिनी खे ख़बर आहे जेकॾहिं हिनखे न सॉल्व कयूं त 10 log यानी कि बेस जे बुनियाद ते 0 वैल्यू ईंदो आहे छा ईंदो आहे तव्हांजो लागार्थम स्टडी थियल हूंदी त 10 log जे हवाले सां जेको वैल्यू ईंदो आहे छा हूंदो आहे 0 हूंदो आहे त 0 मल्टीप्लाई बाय एनी वैल्यू छा थी वेंदो 0 थी वेंदो इन सेंस में असां चवंदासीं त यानी कि ही जेकॾहिं इंटेंसिटी लेवल छा आहे 0 डेसीबेल आहे कॾहिं हिते वरी ॿी ॻाल्हि आहे कॾहिं हिते वरी ॿी ॻाल्हि आहे जेकॾहिं ही रेशो सेम हुजे ज़हन करे छॾियो ही रेशो छा हुजे सेम हुजे त इंटेंसिटी जेकॾहिं असां वठूं हीअ इंटेंसिटी फेंट साउंड जी वठूं फेंट साउंड जे बुनियाद ते त 10 log साॻो ऐं फेंट साउंड जे हवाले सां त इहा हूंदी 10 पावर माइनस 12 i नॉट अपान में i नॉट आहे ठीकु आहे जेकॾहिं इन जो वैल्यू 10 पावर माइनस 12 रखे छॾियूं 10 पावर माइनस 12 त माइनस 12 में कैंसिल बाक़ी आयो 1 हिन सां मल्टीप्लाई कबो त 10 log ई ईंदो हाणे 10 log छाजे बराबरि हूंदो आहे 0 जे त इन करे इंटेंसिटी जेकी लेवल डेसीबेल में आई कहिड़े साउंड जे लाइ फेंट साउंड जे लाइ 0 डेसीबेल हूंदी अथव छा हूंदी आहे 0 डेसीबल वरी ॾिसी छॾियो जेकॾहिं फार्मूले खे तव्हां कंपेयर कंदो त फार्मूले जे हिसाब सां तव्हांजो वैल्यू ईंदो P इज़ इक्वल टू k log i ओवर i नॉट ठीक है हाँ के जो वैल्यू 10 था रखूं log सागो चलो डेसीबेल में मेजर करनी है ठीक है आई जो वैल्यू 10 पावर माइनस 12 चलो फेंट साउंड की इंटेंसिटी रखनी है बराबर था कयूं ठीक है अपान में आई नॉट बस छा होंदो 10 पावर माइनस 12 होंदो वो तो अंडरस्टूड है 10 पावर माइनस 12 में कैंसिल बाकी बचो 1 ठीक है तो 10 log सा 1 मल्टीप्लाई करे तो सागो इंदो हाने दिसो 10 log जो वैल्यू जो इंदो वो छा इंदो है 0 इंदो त जेकी असा जी फेंट साउंड जी इंटेंसिटी लेवल आई वो घणी बेल आई 0 डेसीबेल आई नॉट बेल 0 डेसीबेल त इहो कॉन्सेप्ट होंदो तव मेजर करण जे हवाले सा इंटेंसिटी लेवल के ठीक है त ही ता जे हवाले सा प्रैक्टिस जी जरूरत आहे छा जी जरूरत आहे प्रैक्टिस जी त ई डिफरेंट असा यानी इंटेंसिटी लेवल जे बुनियाद ते मेजर करे सकुंदा डेसीबेल में जेकरे ता का केर पूछे सवाल इहो पूछो वने जडे असा जेकॾहिं कंहिं वण मां पन छणनि था त पननि छणण जो बि आवाज़ ईंदो आहे ठीकु आहे ऐं जेकॾहिं उहे जेके हेठि ज़मीन ते ग्राउंड ते पन पिया आहिनि उन्हनि जे मथां असां पेर रखंदा वञूं त आवाज़ पैदा थींदो आहे इहो जेको पननि जो आवाज़ आहे इन जी इंटेंसिटी लेवल केतिरी थींदी त इन जे लाइ तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे छाजी इंटेंसिटीअ जी छो जो ॾिसो इंटेंसिटी लेवल खे मेजर करण जे लाइ इंटेंसिटी रिक्वायर आहे त इंटेंसिटी ख़बर हूंदी त इंटेंसिटी लेवल जी तव्हांखे डेसीबेल में मालूमात मिली वेंदी ठीकु आहे त इन सेंस में असां डिस्कस कंदा आहियूं वेबर फेकनर जे हवाले सां इंटेंसिटी लेवल जे हवाले सां ऐं लाउडनेस जे हवाले सां रिलेशन विद द इंटेंसिटी लेवल त ही ॻाल्हियूं आहिनि इन्हनि ते प्रैक्टिस कयो शाबाश।